घोटकीअ मां ख़बर शामिल कंदासीं। ॻोठ वलू महर वासिन पसंदि जो परणो कंदड़ नारी पारां तहफ़ुज़ जो मुतालबो कयो वियो आहे। हुमेरा महर जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु जावेद महर सां अदालत में परणो कयो हो। अब्दुल मजीद उर्फ़ पप्पू महर, अब्दुल जब्बार महर ऐं ॿियनि 11 इल्ज़ाम हेठि क़तल करण जी फ़तवा जारी कई आहे। शादीअ बाद दरबदरीअ वारी ज़िंदगी घारण ते मजबूर आहियूं, तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। घोटकीअ मां ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ॻोठ वलू महर वासिन पसंदि जो परणो कंदड़ नारी पारां तहफ़ुज़ जो मुतालबो कयो वियो आहे। मेरा अब्दुल मजीद दीदी पर प्यार जो परणो जावेद महर सां कयो वियो आहे। उनते असांखे कारप जो इल्ज़ाम ॾिनो वञे थो, असांखे धमकियूं मिलियूं वञनि थियूं त मारियो वेंदो। असां पंहिंजी राय ख़ुशी सां मां पंहिंजी पसंदि जो प्यार जो परणो कयो आहे। असांजो हक़ ते इंसाफ़ ते असांखे मारण जूं धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। असांखे मारण जी धमकी ॾिनियूं वञनि त असांजा वालिद साहिबु अब्दुल मजीद, मुंहिंजो चाचो अब्दुल जब्बार उन धमकियूं ॾिनियूं आहिनि मारण जूं। असांजी कासिम, आलिम, बख्शली, उमेद मिली, सतार बख्श असांखे मारण जी धमकियूं ॾिनियूं आहिनि। इन्हनि जा पुट बि असांखे मारण जी धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। असांजो हक़ ते इंसाफ़ ते असांखे पंहिंजो हक़ मिले। अस्सलाम वालेकुम। जी नाज़रीन, ॻोठ वलू महर आहे ॻोठ घोटकीअ जो, जिते पसंदि जो परणो कंदड़ नारी पारां तहफ़ुज़ जो मुतालबो कयो वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ घोटकीअ जे रिपोर्टर माजिद अली संगड़ खां। माजिद, छा अपडेट्स आहिनि? ॻोठ वलू महर वासिन नारी आहे जंहिं पसंदि जो परणो कयो ऐं हाणे तहफ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। जी बिल्कुल, मैं तुर्की में पसंद की शादी कर रहा माजिद, अवांजो आवाज़ सही न पियो पहुचे, अवां खां ॿीहर अपडेट्स वठूं था। महिरबानी अवां जी। घोटकीअ जो ॻोठ आहे वलू महर, जितां जी रहवासिन नारी पारां तहफ़ुज़ जो मुतालबो कयो वियो आहे। भिरिया रोड